यूट्यूब दोस्तों में तव्हांखे असां हूंदा अॼु 27 अगस्त ते मूंखे सिंध जो औरतुनि जे हवाले खां सालो सिंधियत बि बोर्ड कढे थी पई सरतियूं जे नाले सां अॼु 3 शुमारा मूंखे मिलिया आहिनि। सरतियूं मई 2023, जून 2023 ऐं जुलाई 2023 जा 3 शुमारा मूंखे मिलिया आहिनि। इन्हनि जो नंढड़ो हल्को तारीफ़ कराईंदो हलां त हिन में कहिड़ो कहिड़ो मज़मून आहे, छो त वॾी वीडियो थी वेंदी तॾहिं पोइ तव्हां यूट्यूब ॾिसंदड़ बोर थींदव। सो मां तव्हांखे हल्को तारीफ़ कराईंदो हलां त सरतियूं 2023 जो जेको मवादु आहे हीअ आहे। हिन में सिटरा ॾिसो था, हिन में कहिड़ा कहिड़ा मज़मून तव्हां ॾिसी सघो था। वधीक पढ़ी करे मां तारीफ़ रखंदुसि, बहरहाल हीउ तकिड़ो जेको आहे सो तव्हांखे ॾेखारियां थो पियो त मई 2023 ऐं जून 2023 में जेको आहे सो मवादु आहे। हीअ हिन जो सिटराव आहे, तव्हां ॾिसी सघो था पिया। हिन जो हीउ सिटराव आहे जून 2023 जो मवादु। हिन में कहिड़ो कहिड़ो आहे तव्हां ॾिसी सघो था पिया। हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त जेको आहे सो हिन जी ख़ासियत आहे सिर्फ़ु औरतुनि जे हवाले खां सिंधियत में जेको औरतूं पंहिंजो हिसो पंहिंजो कमु कनि थियूं पियूं उन्हनि जा मज़मून हूंदा आहिनि। कुझु मर्दनि जा मज़मून बि हूंदा आहिनि जेके ख़ासि औरतुनि ते हूंदा आहिनि। हिन सरतियूं जी ॾाढी इहा ख़ूबसूरत रवायत रही आहे, सिर्फ़ु औरतुनि खे पंहिंजो हिसो ॾींदा आहिनि, सिर्फ़ु औरतुनि जो मवादु हूंदो आहे, औरत लेखका हूंदियूं आहिनि, औरतुनि जे मसइलनि ते हूंदो आहे। ऐं हीउ जुलाई जो शुमारो आहे, हिन में जेको बि मवादु आहे मां तव्हां सां वंड कयां थो पियो। तव्हां ॾिसी सघंदव त हिन में कहिड़ो कहिड़ो मवादु जेको आहे सो शामिलु आहे। सिटरा तव्हां ॾिसो, हिन में जुलाई जेको आहे सो जे शुमारे में हीअ सिटरा आहे, हीअ मज़मून इन में शामिलु आहिनि। ॾाढे सुठे अंदाज़ सां शाया थींदो थो अचे। सरतियूं जी ॾाढी इहा ख़ासियत मूंखे वणंदी आहे। सिर्फ़ु सिंध जी औरतुनि खे जेको हिसो ॾींदो, नई लेखकाऊं उन्हनि जो तारीफ़ अचे थो, नवनि लेखकनि खे हिन में लेखा औरतुनि खे हिसो ॾिनो थो वञे। अगरि तव्हां बि ख़रीद करे पढ़ी सघो था, घर में रखी सघो था, ॾाढो असांजा जेके आहिनि सो ईंदड़ नसुल पढ़ी पए। हीअ घर में सांडण रखण जहिड़ा किताब आहिनि। वॾी क़ीमत कोन्हे, क़ीमतूं अगरि तव्हां ॾिसंदव त क़ीमतुनि में कुझु बि न आहे। हिन जी क़ीमत ॾिसो तव्हां 50 रुपए क़ीमत ऐं अदबी बोर्ड अधु क़ीमत थो ॾिए। कंहिं बि स्टॉल तव्हांखे 30 रुपया 40 रुपया मिली वेंदो। हर ॿिए महीने 3 महीने 40 रुपया 30 रुपया को वॾो ख़र्चु कोन्हे को। दोस्तो हीउ नंढिड़ो तारीफ़ हुयो सरतियूं रिसाले जे हवाले खां। सो तव्हांखे गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन यूट्यूब ते नंढड़ी महिनत आहे, नंढिड़ो कमु आहे मुंहिंजो, वॾो को कमु कोन्हे, दावा कोन्हे। यूट्यूब ते असांजा सिंधी घटि आहिनि। अगरि तव्हां हिन मुंहिंजे चैनल खे लाइक सब्सक्राइब कमेंट्स कंदा त वॾी महिरबानी थींदी। ऐं मुंहिंजो इहो हिन ते सिर्फ़ु हिकिड़ो ई कमु हूंदो, किताबनि रिसालनि सिंधी रिसालनि सिंधी किताबनि उर्दू किताबनि ते तबसरा हूंदा ऐं उन्हनि ते ॻाल्हि ॿोल हूंदी, वधीक ड्रेग कोन हूंदी। थी सघे हिकु ॿ वीडियो मुंहिंजा जेके असां सिंध जो मालूमाती टूअर कंदा आहियूं, सिंध जा लिकियल माॻ मकाननि जा, उन्हनि जा बि वीडियो त मां रखंदो ईंदुसि। उहे बि ॾाढा वीडियो तव्हांजे लाइ कम जा हूंदा। अहिड़ियूं शयूं जेके मंज़राम ते आयूं ई न आहिनि, इन में तव्हां मुंहिंजा पोयां वीडियो ॾिसी सघो था जेके ट्रेवलिंग जे हवाले खां आहिनि, त उहो बि असांजे अदब जो हिसो आहिनि। सो तव्हांखे गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल खे सपोर्ट कयो। अॻ में सिंधीअ सां घटि आहियूं, अटे में लूणु बराबरि। सो महिरबानी कयो, मुंहिंजे चैनल ते अचो, विज़िट कयो ऐं मुंहिंजी सपोर्ट कयो। तव्हांजी लख तव्हांजा वॾा थोरा, तव्हांजा वॾा वड़, वीडियो तमामु वॾी थींदी पई वञे। तव्हांजी महिरबानी, ख़ुशि रहो, आबाद रहो।